माण्हुनि में आहे उहो उजागर कंदी और बेहतरी जे तरफ़ असां गामज़न थींदासीं इन शइ खां। जेका हिन जी तारीख़ आहे, जेके किताब हिन लिखिया आहिनि पूरे मुल्क में, मुख़्तलिफ़ दुनिया जे मुल्कनि में आहिनि ऐं पाकिस्तान जे कुंड कुड़छ में शाया पहला आहिनि कंहिं दोस्तनि वटि, उन तारीख़ खे गॾु करण जे लाइ या उन जी किताबनि खे छपाइण जे लाइ ॿीहर कहिड़ियूं कोशिशूं कबियूं? जी कोशिशूं तो हलन पियूं, कुछ किताबूं छापिया आहियूंसीं, कुछ जेको फ़रंगा ईरान जेको आहे गुलदस्ता ज़ेब जेको उन्हनि पब्लिश कयो आहे उते पंहिंजे तालीमी इदारनि में हले थो, जीअं दोस्तनि ॿुधायो ताशकंद में हले थो। हाणे जेकी बाक़ी किताबूं आहिनि, अरबी आहे, फ़ारसी आहे, सिंधी आहे, उर्दू आहे, उन खे बि असां चाहियूं था वधीक खणी अचूं और पब्लिश कयूं था। और इंशाअल्लाह ताला फर्स्ट स्टेप जेको आहे मां हिते बि कयां थो, सिंधी वारी बि और अरबी वारी बि जेका आहिनि इंशाअल्लाह ताला असां खणी वेंदासीं हुते। केतिरा किताब छाया थियल आहिनि, केतिरी ॿोलियुनि में? मां सम्झां थो 4 या 5 मां वटि पयूं आहिनि, 10-12 तव्हां हिते ॾिठियूं आहिनि। मां सम्झां थो कम से कम 1.5 दर्जन जे करे, हाँ, और 9 लैंग्वेजेस में आहिनि चवनि था। किताब आहिनि जेके बि आहिनि असां इंशाअल्लाह उहे कठे बि कया आहिनि, कुझु जेके बि हिन सां आहिनि इंशाअल्लाह इन खे छपाईंदासीं बि। किताब से घणा हुया 40-50 पेटी मतिलबु, पर ॻरी विया भुरी पिया आहिनि मतिलबु, जेके बचत में आया त उहा आहिनि। नवाब गुल मोहम्मद ज़ेब मक्सी जी 59वीं सालगिरह मल्हाई पई वञे। ही 7 ॿोलियुनि जो शाइर आहे, पर अफ़सोस आहे जो असांजे ख़िते में हिन खे पज़ीराई कोन मिली आहे। नवाब ज़ेब जो असांजे मथां तमामु वॾो कर्ज़ु आहे। हुजणु त ईअं खपे हा त इन जूं वर्सियूं शुरू खां वठी मल्हाई वञनि हा, पर चवंदा आहिनि देर आहे दुरुस्त आहे। ही कर्ज़ सां पहिरीं किस्त अदा करे रहिया आहियूं ऐं उमेदु आहे त हर साल असां ज़ेब मक्सी जी वर्सी मल्हाईंदा रहंदासीं। ज़ेब मक्सी को वॾे पाए जो शाइर आहे, जंहिंजे शेरनि खे ईरान में पढ़ायो थो वञे, ईरान जे टेक्स्ट में शामिल आहे। पर अफ़सोस आहे जो ही सिंध ऐं पंजाब धरती जो हेॾो वॾो पाया जो शाइर, हिन खे अञा एतिरी पज़ीराई न मिली आहे जेतिरी मिलणु घुरिजे। पर हीअ असांजी इब्तिदाई शदात कोट में बज़्म पीरल तरफ़ां असां उनजी वर्सी मल्हाए रहिया आहियूं ऐं इंशाअल्लाह हर साल उहा वर्सी मल्हाई वेंदी। ऐं उनजा जेके छपायल किताब आहिनि उन्हनि खे बि प्रिंट मीडिया जे ज़रिया ते मंज़र आम ते आंदो वेंदो। गुल मोहम्मद ज़ेब मक्सी हिंदीअ में, सिंधीअ में, उन में ब्राहिवी में, उर्दू में, पर्शियन में, अलाए केतिरियूं 9 ॿोलियूं आहिनि जिन में गुल मोहम्मद ज़ेब मक्सी जी शाइरी आयल आहे। मां तव्हांखे सिर्फ़ु हुनजो हिकिड़ो शेर ॿुधायां, उन मां बख़ुशी तव्हां अंदाज़ो लॻाईंदो त नवाब गुल मोहम्मद ज़ेब मक्सी कहिड़े ॾात ऐं ॾांहुं जो शाइर हुयो। हुनजो हिकिड़ो शेर आहे त मैं मस्जिद पीर तात हूँ, इरादियत इसको कहते हैं, गज़ब में भी तामुल हो, फरासत इसको कहते हैं, निगाह से मार डाले और तबस्सुम से करे करामत हुस्न की देखो, करामत इसको कहते हैं, अयाज आसा करो खिदमत कि जिससे उम्र भर यारो, रहा महमूद खुद खादिम, खिदमत इसको कहते हैं, अकेला था हुसैन इब्न अली पर तेग चमका कर किया हमला हजारों पर, शुजात इसको कहते हैं, सगे दरवाजे लैला के पाँव चूम कर कूदा, मोहब्बत कैस की देखो, मोहब्बत इसको कहते हैं, न दुनिया का रहा ज़ेब न उल्फत से उकबा का, किया अक्सर तर्क दोनों को, हिम्मत इसको कहते हैं। नवाब गुल मोहम्मद ज़ेब मक्सी जॾहिं जल मक्सी खां हिते शहदाद कोट में आया त शहदाद कोट में हुनजी जेका बि शाइरी हुई उन पंहिंजी शाइरीअ ते तमामु घणो उन मसरूफ़ियत में सॼो मसरूफ़ियत ख़तमु करे पंहिंजी शाइरीअ ते तबा आज़माई शुरू करे ॾिनी। ऐं हुनजा केतिरा ई जेके आहिनि से दीवान आहिनि, पंज गुलदस्ते ज़ेब आहे, मुख़मसात ज़ेब आहे, उनजा काफ़ी जेके आहिनि से किताब आहिनि। घणा किताब छपाया हूंदा, केतिरा छा किताब त हुनजा घणा आहिनि, उहो गोहरे नायाब हो, हुन किताब तमामु घणा आहिनि। पर असां वटि जेके मिलिया आहिनि उहे जेके आहिनि से 26 किताब आहिनि जेके उनजा दीवान आहिनि, या सिंधी अदबी मतिलबु जेके प्रोग्राम किताब आहिनि उहे 26 किताब असां वटि मौजूदु आहिनि। रिसेंटली जेके असां जोहर ब्रोही साहिबु हिन ते तमामु घणी तहक़ीक़ कई आहे, सैयद गुल मोहम्मद शाह ते तहक़ीक़ कई आहे। एॾे वॾे शाइर खे जेका असां पज़ीराई ॾियणो असांजे मथां लाज़मी हुयो। अॼु शहदाद कोट वारनि ज़ेब मक्सी खे ॼण नथो आहे, हा तारीख़ आहे, हालतूं आहिनि, उहे ज़ातियुनि खे त गुम करे सघंदियूं आहिनि पर ॾातियुनि खे गुम न कंदियूं आहिनि। इहा ज़ेब मरहूम जी हिकिड़ी ॾात हुई जंहिं ते हालतुनि दर्ज़ चाढ़ी, पर हुन शख़्स जी हिकिड़ी बेन अल-अक़वामी हैसियत हुई जंहिंजा किताब ॿाहिरनि मुल्कनि में बि पढ़ाया वेंदा, जहिड़ा किताब सिंध खां ॿाहिरि छपिया त हिकिड़ो पंहिंजे दौर जो न पर घणनि दौरनि जो हिकिड़ो वॾे खां वॾो शाइर हुयो, फिलासफ़र हुयो ऐं हिकिड़े क़िस्म जो सूफ़ी बुज़ुर्ग हुयो। पाण यार हूंदो खैरपुर रियासत जे वालीअ मीर अली नवाज़ जो, त उन जे तवसुस सां उन जे यारीअ में संदसि कुझु किताब जेके आहिनि सो
ॿाहिरनि असांजे सिंध खां ॿाहिरि लखनऊ में या ॿिनि हंधनि तो जेके शाया थिया सो वरी हाणे वरी छपजणु घुरिजनि। मैंने उनकी सारी किताबें यानी उर्दू दीवान, उर्दू के उनके 2 दीवान हैं। एक मुखम्मसात का दीवान है, गोया उर्दू का ज़ख़ीरा उनका 3 दीवानों पर मुश्तमिल है। उनके फ़ारसी के 5 दीवान हैं। फ़ारसी मुखम्मसात का 1 दीवान है। इसके अलावा उनका सिंधी में 4 दीवान हैं। मसला यह है कि लोग एक ही दीवान को समझते हैं, उनके 4 अलग दीवान हैं। जब वो झलमक्सी से शहदाद कोट आके मुंतकिल हो गए थे तो उन्होंने सिर्फ सिंधी में शायरी की है। मैं उस पर मुसलसल तहक़ीक़ात कर रहा हूँ। बस एक किताब ऐसी है जिसका पता नहीं चलता, वह है ज़ेबुत तफ़ासीर। तो साईं गुल मोहम्मद जी जेका शायरी पहिरियां त मूंखे साईं जेको इहो माना गुलदस्तो ॾिनो त तर्जुमो करण जे लाइ फ़ारसीअ मां सिंधी में, त मूं सम्झो त हिकिड़ो शाइर आहे, उन इहा जेको आहे सो इश्क ते ऐं ज़ुल्फ़ ते इन ते जेको आहे सो माना बोसो किनार ते शाइरी कई हूंदी। ठीकु आहे, पढ़ंदासीं कंदा वेंदासीं, पर जॾहिं मां पढ़ंदो वियुसि त एॾो लुत्फ़ आयो त मूं चयो हिनखे आउं छा चवां। हीउ शाइर आहे या ही सूफ़ी आहे या ही को हिकिड़ो वॾो जेको आहे सो माना इंसान खे अंधेरे मां कढी करे हिकिड़ो उजाले में आणण वारो को हिकिड़ो माना सूर्य हुआ, बादशाह हुआ, इनकलाबी हस्ती आहे। यानी एसी ताईं जो मूं शाइरी पढ़ी, ॿियूं त ॻाल्हियूं परे रहियूं, पर वेंदे काइनात जी जोड़जक केमिस्ट्री ऐं फिज़िक्स उहा बि अहिड़े नमूने सां बयानु कई। मसलन हिन हिकिड़ी शाइरी आहे त उहो फ़ारसी में आहे, सिंधी में ॿुधायांव थो। वो आदात ते माना हिकु अलाह को शुरू तो करे, वरी खजूर, कोपरा, इलायची दाना और बादाम, सब कुछ तो है इसके अंदर। कश्मीरी गोल्ड मेवा, नॉन स्टॉप मजा, मस्ती भरा। एक बार और ट्राई करें। टे अंसर हिन ते 4 आहिनि ऐं पोइ पासा आहिनि, पोइ जेको आहे सो आसमान आहिनि, पोइ यानी हिकु हिकु जेको आहे सो काइनात जे जेको आहे जेतिरो जेतिरो तादाद आहे उन हिसाब उहो शाइरी में बयानु कंदो थो पियो वञे। त मूं हिन जो अंदाज़ इहो ॾिठो त हीउ जेको आहे सो सॼो सभु जेके इल्म सम्झो न, सोशियोलॉजी, साइकोलॉजी, फिलासफी, एंथ्रोपोलॉजी, पॉलिटिक्स, लिटरेचर, अलाए सभिनी खे ईअं शाइरी जे अंदाज़ में समोए करे पेश कयो अथई जो हिकिड़ो बेपा खज़ानो आहे क़ौम जे लाइ ऐं असांजे सिंधी ख़ासि तौर ते सिंधी क़ौम जे लाइ, बल्कि हाणे फ़ारसी जे करे त सॼे फ़ारसी दाननि जे लाइ पोइ पूरे एशिया खां बि जेको आहे उन कम खे टपाए वञो त जिथे बि फ़ारसी पढ़ी वञे त साईं जो हिकिड़ो वॾो खज़ानो। सानी जामी साहब चओ त को वधारो थींदो। ज़ेब साहब खे ईरान में, ताजिकिस्तान में, ताशकंद में कोरस ते पढ़ाए थो वञे, पर अफ़सोस आहे त असांजे ॻोठ जो माण्हू आहे त असां हुनखे हिन महिल ताईं ॾिठो न आहे ऐं कंहिंखे ख़बर न आहे त ज़ेब मक्सी केरु हो। हुनजे ॼमण जी तारीख़ आहे 7 जुलाई 1884 ऐं वफ़ात जी हुनजी तारीख़ आहे 7 या 8 जनवरी 1953। त 59 सालनि खां पोइ असांखे ख़ुशी आहे त असां हुन माण्हू खे ॻोल्हे लधो आहे। जीअं सोन मिटी में किरी पए त बि उहो ख़राबु न थींदो आहे, जे लाल मिट्टी में लिकल हूंदो आहे त बि उहो ख़राबु न थींदो आहे। तमामु सुठी शाइरी आहे, फ़ारसी में ख़ासि करे, अरबी में, फ़ारसी में, उर्दू में, सिंधी में, पर फ़ारसी जे आजिज़ मुताले कयो हो त तमामु सुठो वॾो शाइर हो। चए थो अज़ दरख़्ते दीद मूसा नूर हकरा जल वगर, मां नबी नेम नूर हकरा ख़ूबा चिरा। चए थो त मूसा अलैहिस्सलाम अल्लाह ताला जो जलवो दरख़्त मां ॾिठो त पोइ असां पंहिंजे पीरनि बुज़ुर्गनि, पंहिंजे मुर्शिद कामिलनि जे चेहरे मां उहो फैज़ असांखे छो न मिले। ज़ेब मक्सी हिन सदी जे तमामु वॾनि शाइरनि मां हिकु आहे। इक़बाल जो फ़ारसी ऐं उर्दू में मुक़ाबिलो आहे। बहरहाल शाइरी जे फ़नी हवाले सां त खोड़ ॻाल्हियूं अहिड़ियूं आहिनि जिथे हिन जो मक़ाम इक़बाल ऐं सादी ऐं रूमी ऐं शाहनामा फ़िरदौसी खां बि वधीक आहे।
बेशुमार सिनतूं शाइरी में अहिड़ियूं आहिनि जिन खे शाइर ने थ्योरी तौर ते बयानु कयो पर शेर में अमली शक्ल में पेश न कयो। ज़ेब उहे साबित करे ॾेखारियो त रुगो शाइरीअ जा वज़न ऐं बहर न थींदा आहिनि पर उन्हनि ते शेर बि ठहंदो आहे ऐं हीअं ठहंदो आहे। ऐं ज़ेब कई एतिरा अहिड़ा शेर बि ठाहिया, अहिड़ा वज़न बि ईजाद कया जेके अरूज़ी शाइरी जी तारीख़ में बिल्कुलु कोन हुया ऐं पहिरियों दफ़ो ज़ेब ईजाद कया ऐं उन्हनि ते हुन पंहिंजा ग़ज़ल ठाहे ॾेखारिया। तंहिंजे करे मां इहे चवंदुमि त जेकर हिन सदी जो हिकु मुनफ़रद फ़ारसी शाइर आहे त को वधा कोन्हे को। इक़बाल जो साली आहे पर जॾहिं शेर जो मुतालो कबो न, इक़बाल वटि एतिरा मौज़ू कोन लॻे जेतिरा गुलज़ेब वटि आहिनि। मौज़ू तमामु वॾा मौज़ू आहिनि, तमामु ॾिघी ॻाल्हि आहे। ऐं वॾी ॻाल्हि हीअ आहे जेकॾहिं ज़ेब जो हालतूं ॾिसबियूं उन वक़्त जो जहालत जो दौर हो, अहिड़े हूंदे जेके ॾिसबो त पोइ ज़ेब हिकिड़ो इंतिहाई माक़ूल लेखक आहे। एतिरो लेखक ॿियो सिंध में कोन्हे को कि ज़ेब बि इमारत में पंहिंजो मक़सदु अमीर हुजण जे बावजूदु फ़क़ीरी जो भरपूर मुज़ाहिरो कयो आहे।